कच्ची पुल का वठी कुबो सैद खान, शदात कोट, बाराम, हाकिम शाह ऐं ज़िले कंबर हेडक्वार्टर जे मुख़्तलिफ़ तालुकनि जे शाख़ुनि में पाणी जी शदीद खोट थी वई आहे। उन हवाले सां मुसलसिल हारी सरापा एहतजाज रहिया आहिनि, पर आपाशी अमले जे कन ते का जूं बि कान पई चुरे। इन हवाले सां मीर ज़फरुल्लाह खान बुरई जी अॻुवाणी में जेका रैली कढी वई आहे उहा हींअर DC ऑफिस कंबर पहुती आहे ऐं रैली में शरीक थींदड़ मौलाना उज़ैर गुल जागीरानी साहब, सरदार मोहम्मद अली हकड़ो साहब ऐं शहीद भुट्टो अॻुवाण कामरेड शौकत अली चांडियो, मोहम्मद जान बुरई समेत सियासी समाजी मज़हबी जी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि रैली में शिरकत कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त कंबर ज़िले हेडक्वार्टर खे हथ सां आपाशी अमले जे ॻरी रिश्वत न ॾियण जे करे शाख़ुनि खे पाणी नथो ॾिनो वञे ऐं हिते पाणी जी शदीद खोट थी वई आहे। असांजा ॿिज त सड़ी रहिया आहिनि, उन्हनि सां गॾु माल मवेशी बि पाणी न हुजण जे करे असांजा मरी रहिया आहिनि ऐं असां मुसलसिल एहतजाज कंदा रहिया आहियूं, पर आपाशी अमलो नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। इन हवाले सां उन्हनि DC ऑफिस जी मेन गेट ते धरणो वियो आहे, जेको धरणे खे 2 कलाक थी चुका आहिनि, पर ज़रियनि जे मूजिब DC सां राब्तो कयो वियो आहे त DC जो नंबर बि बंदि पियो वञे। हींअर DC ऑफिस में बि मौजूद न आहे ऐं धरणो जारी सारी आहे। उन्हनि जो चवणु आहे त धरणो असांजो जारी रहंदो जेसीं ताईं आपाशी अमले जो को ज़िम्मेवार ऑफिसर या DC साहब अची असां सां धरणे में वेही ॻाल्हियूं नथो करे ऐं असांखे असांजे शाख़ुनि में पाणी जेसीं ताईं शोर नथो कयो वञे तेसि ताईं असांजा धरना जारी रहंदा। ऐं उन्हनि इहो बि चयो त हिकिड़े पासे मथे पंजाब में ॿोॾि वारी सूरत हाल थी वई आहे, दरियाउ मौजुनि खां फाटी रहियो आहे पाणी खां, पर हिते आपाशी अमलो पंहिंजी रिश्वत जी बाज़ार गरम करण जे लाइ हथरादू खोट कई वेठो आहे ऐं असांजे मुदत वञे पई हथनि मां निकिती। आख़िरकार हिन महीने में असांजा रोपा न थिया त असांजूं सारियूं अवरेज न ॾींदियूं ऐं असां हारनि खे हथरादू तबाह कयो पियो वञे ऐं हुन सां गॾोगॾु हुननि आपाशी अमले खां ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां बि मुतालबो कयो आहे। काफ़ी ॿारनि खे GSN, GA लतीफ़, GA आलम इंसानियत। दोस्तों ऐं साथियों, असांजो जेको इहा जेको एहतजाजी धरणो आहे, जेको ज़िले कंबर शदात कोट, ख़ासि तौर ते शदात कोट तालके कंबर ऐं हुन जा जेके पुछड़ी वारा इलाइक़ा आहिनि, तालको कुबो सईद खान, उन में पाणी जी जेकी मुसलसल खोट आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त असां त यकी एहतजाज हलायूं था शदात कोट में। अॼु हिते DC साहब वटि आयासीं। हाणे अगस्त आहे, मुदत बि आख़िरी आहे ऐं सिस्टम में पाणी बि आहे, दरिया में बोट जी सूरत हाल आहे, अञा बि पाणी नथा ॾियनि। ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे साईं। असां त हाणे बि चयो आहे, DC साहब बि कोन्हे, जांच कईसीं, ADC वेठो आहे, उहो चए थो DC साहब सुभाणे ईंदो। हाणे असां त इहो एहतजाज करे सघूं था, गवर्नमेंट खे चई सघूं था ऐं पीपलनि खे चऊं था। घणो पीपलनि खे ॻाल्हायूं था त वरी उहे बि चवनि था असांखे न ॻाल्हायो। तव्हां इहो शइ ॾिसी रहिया आहियो त अॻे ई असांजी सिंध पोइते पयल आहे। आयो ॾींहुं का ढकेज़ी आहे, कॾहिं को डाकू आहे, कॾहिं को ज़ाती क़बाइली झेड़ा लॻा पिया आहिनि। अगरि हीअ बि शइ इन खां असांजे सिंध जे अवाम खां फुरी वेंदी त पोइ सिंध जे अवाम जो हाल छा रहंदो। असां सिंध गवर्नमेंट खे वरी बि अपील कंदासीं त जल्द खां जल्द पाणी जी खोट पूरी कई वञे, न त हीअ सिंध जा अवाम कंबर न पर पूरी सिंध जे अंदरि रोडनि ते हूंदा। त असांजे जेको आहे हुते आबादगार नारनि खे फौरन जेको आहे पाणी ॾिनो वञे, पर हिते थिए ईअं ई थो सियासी बुनियाद ते। हीअ जेको आहे पाणी जी विरासत था कनि, वॾा लूल लॻा पिया हिननि जा, एरिगेशन वारा पैसे ते पाणी खपाइनि था पिया। पर असां हिननि ज़ालिम हुकुमराननि हितां जे करप्ट चूंडियल नुमाइंदनि खे बि इहो पैगाम था ॾियूं। अॼु असांजो जेको DC ऑफिस जे साम्हूं इहे पंहिंजे हुकूक जे लाइ धरणो हणी वेठा आहियूं। जेकॾहिं इहो मसइलो हिते हल न थियो त जेकॾहिं असांजा जेकॾहिं का मोट न मिली, पर हितां जे करप्ट जेके वॾा पाण खे बासर हितां जा चूंडियल नुमाइंदा था सम्झनि, जेके MP MN मीर पीर आहिनि, इनशाअल्लाह हिन मज़लूम अवाम जे लाइ, उन्हनि जे हक़नि जे लाइ, हारियुनि जे लाइ, हारी नारी जे लाइ, उन्हनि जे दरनि ते जेकॾहिं असांखे धरणा हणा पिया बि त पाणी जे लाइ हणंदासीं ऐं इनशाअल्लाह हिननि खां पाणी वठी ॾेखारींदासीं।